खैबर पख्तूनख्वा में सिक्योरिटी फोर्सेस की बिन कार्रवाई में 11 खारजी दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवण है तो उत्तर वजीरिस्तान में इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन कयो वियो। शदीद फायरिंग की ॾेवड़ दौरान 6 खारजी दहशतगर्द मारिजी विया। कुरम में पुलिस और सिक्योरिटी फोर्सेस की गॾियल कार्रवाई में 5 खारजी मारिया विया। हथियार और बारूदी मवाद हथे। ISPR जो चवण है तो मारिजी वियल खारजन जो तालुको भारतीय प्राक्सी फितना अल ख़ारिज सां हो। सदर आसिफ अली ज़रदारी और वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां सिक्योरिटी फोर्सेस के भेटा पेश। दहशतगर्दी के मुकम्मल खात्मे ताईं जंग जारी रखण जो अज़म। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त क़ौम की जान और माल के तहफ़ुज़ लाइ सिक्योरिटी फोर्सेस जो किरदार वाखण जोगो आहे। ईरान में हुकूमत मुखालिफ़ मुज़ाहिरा 100 खां वधीक शहरनि ताईं पकड़जी विया। अमरीकी मैगज़ीन टाइम दावा कई आहे त पुरतशद्दद मुज़ाहिरनि दौरान 217 ॼणा मारिजी विया। हज़ारे मुज़ाहिरीन गिरफ़्तार। इंटरनेट सर्विस ॿीहर बंद। रिपोर्ट्स मूजिब 26 बैंक से 25 मस्जिदनि 2 अस्पतालूं और 48 फायर ट्रकुनि के नुक़सान पहुचायो वियो। सरकारी इमारतुनि ऐं पुलिस स्टेशन ते भी हमला कया विया। ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्लाह खामनई चयो आहे त एहतजाज जायज़ आहे पर एहतजाज ऐं फसाद में फ़र्क़ु आहे। हुकूमत मुज़ाहिरीन सां ॻाल्हाए तक़रीबकारनि सां ॻाल्हाइण फज़ूल आहे। ईरान पारां गॾियल क़ौमुनि खां रियासती ख़ुदमुख़्तियारी जे तहफ़ुज़ ऐं मुदाख़लत रोकण जो मुतालबो। घरू मामलनि में अमरीकी बयान मुदाख़लत ऐं दोखो करार। कराची के इलाके गुलशन इकबाल में गैस लीकेज सबब धमाको। एक ही घर जा 5 भाती जख्मी अस्पताल मुंतकिल। अयाज टाउन में घर अंदर गैस लीकेज सबब धमाको थो। 18 वरनि जो अब्दुल्ला मोहसिन अहमद हमज़ा और शुमाइला जख्मी थी पिया अस्पताल मुंतकिल किया विया। सिंध समेत सॼे मुल्क में शदीद कोहीड़ो। क़ौमी शहरा और मोटरवेज़ बंद। M5 शेरशाह खां सखर ताईं बंद। सांगढ़ शहीद बेनज़ीराबाद नौशरो फिरोज़ खेरापुर लाड़काणो कंबर और बेन इलाक़नि में शदीद कोहीड़े सबब माण्हू घरनि ताईं महदूद थी विया। रोडनि ते ट्रैफिक रवानी मुतासिर। सरकारी ऑफिसिस और स्कूलनि में मामूल खां घटि हाज़ुरी। सेवण हिंगोरजा खॾड़ो मोरो ठारूशाह दौड़ मीराबाद जाम साहब और बेन इलाक़नि में भी शदीद कोहीड़ो। रोडनि ते ट्रैफिक रवानी मुतासिर। फौजी ऑपरेशन हल नाए बंदिश पियल TTP ठाहींदड़नि ऐं उनखे ॿीहर आणींदड़नि जी मुखालफ़त करियूं था। वफ़ाक़ी सरकार सूबाई हुकूमतूं ऐं कानून लागू कंदड़ इदारा समूरा सियासी ऐं मज़हबी अॻुवान गॾु वेही पाइदार हल कढनि। खैबर पख्तूनख्वा के वॾे वज़ीर जो 13 माथिरी में जारी ऑपरेशन बाबत बयान। सोहेल आफरीदी चयो आहे त वफ़ाक़ी सरकार घुरायो त ज़रूर वेंदुसि छो त दहशतगर्दी में सभ खां वधीक असांजो सूबो मुतासिर थी रहियो आहे। 17 सीटूं खटींदड़ मरकज़ी हुकूमत में वेठा आहिनि। कराची प्रेस क्लब में सहाफ़ियुनि सां ॻाल्हि ॿोल दौरान सोहेल आफरीदी चयो त पंजाब वियो हुयुसि पर उते सुठो वर्ताव न कयो वियो। सिंध जे वॾे वज़ीर सहकार की खातिरी कराई। सिंध जो वॾो वज़ीर KP अचे त खेसि इज़त ऐं मान ॾींदासीं। सिंध सरकार जलसे जी इजाज़त की खातिरी कराई पर अञा ताईं लिखत में इजाज़त न ॾिनी वई आहे। उन खां अॻु खैबर पख्तूनख्वा जो वॾो वज़ीर कराची एयरपोर्ट पहुतो त सूबाई वज़ीर सईद गनी खेसि टोपी ऐं अजरक पहिराए आजा कई। सोहेल आफरीदी एयरपोर्ट का काफ़िलनि की सूरत में जिना ग्राउंड पहुतो। कारकुननि सां गॾिजी सेल्फियूं वरितियूं। पुलिस पारां खेसि वॾे वज़ीर तौरु सरकारी प्रोटोकॉल ॾिनो वियो। वज़ीर आज़म के सियासी सलाहकार राणा सनाउल्लाह सिंध यात्रा ते पतल KP के वॾे वज़ीर सोहेल आफरीदी की सरगर्मियुनि के गैर कानूनी करार ॾेई छॾियो। राणा सनाउल्लाह चयो आहे त सोहेल आफरीदी जो सफ़र गैर कानूनी आहे। PTI वारा 8 फरवरी ते फ़िता रोक हड़ताल करणु घुरनि था जंहिंजी कानून में इजाज़त न आहे। सिंध हुकूमत भी PTI के फ़िता रोक हड़ताल करण की इजाज़त न ॾींदी ऐं हुननि का हरकत कई त पोइ सुभाणे रहंदा त मथनि FIRs काटियूं वयूं। PTI का भी स्ट्रीट मूवमेंट शुरू करण की पोजीशन में न आहे। संदसि तहरीक कामयाब न थींदी। खैबर पख्तूनख्वा के वॾे वज़ीर के सिंध में सियासी सरगर्मियुनि की इजाज़त है। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो खैबर पख्तूनख्वा के वॾे वज़ीर की कराची यात्रा के मौके ते बयान। नासिर शाह चयो आहे त KP जो वॾो वज़ीर सोहेल आफरीदी कराची में जलसो करे सघे थो पर कानून की भञकड़ी सां मसला पैदा थी सघनि था। PTI की क़यादत सां ॻाल्हि ॿोल थी रही है। PTI सूदो कंहिं भी पार्टी के पुरमन जदोजहद खां रोके नथो सघिजे।